आज की जय। आहा सुखदेव भगवान आया, वड़ा वड़ा पी डाढ़े पर डाढ़े जी उम्र जा सब उथी बीठा तेजस्वी ये सूर्य भगवान जन प्रकट थिया सुंदर सिंहासन ते विहारे। परीक्षित महाराज आरती उतारे पूजन अर्चन करे अर्घ्य दई चरणन में हथ जोड़े करे वेठा। पहिरियों प्रश्न कयो, परीक्षित महाराज चवन था भगवान जेको मरणासन होजे जैसी मृत्यु निकट होजे उनके छा करण खपे। चओ हरे राम हरे राम। हे जेको मौत जे नज़दीक माण्हू आहे जंहिंजी मृत्यु ॾाढो जल्दी आहे कि मुंहिंजे जीवन में तो केवल 7 ॾींहं बचा आहिनि पर असांजी त उहा बि गारंटी न आहे। उहो माण्हू छा करे? ॿियो प्रश्न कई त जीव सदा सदा छा करे? हे मनुष्य जन्म पाए करे माण्हूअ खे छा करणु खपे? सुखदेव महाराज ॾाढो प्रसन्न थिया, चवण लगा प्यारा तू ॾाढो सुंदर प्रश्न कयो आहे। तुंहिंजो प्रश्न लोक कल्याणकारी आहे, सभिनि जो उद्धार कंदो। तॾहिं 3 सूत्र ॿुधाया सुखदेव महाराज असांजे लाइ साक्षात। परीक्षित महाराज त तरियल तरायल आहिनि, उहे त उन ॾींहुं तरिया जॾहिं श्री कृष्ण भॻवानु दर्शन ॾिनो। उन्हनि चयो त भाई 3 ॻाल्हियूं अगरि कोई करे त उन सां उनखे लाभ थींदो, भवसागर पार पइजी वेंदो। कहिड़ी ॻाल्हियूं? सूतजी महाराज बि उहे ॿुधायूं। सभिनि खां पहिरियों श्रोतव्य, त हे कन जेके आहिनि इहे भवसागर पार करण वारा महान महान कारक अथव। हिननि जे द्वारा श्री हरिअ जी कथा अंदरि वञे, भॻवान जी महिमा वञे, प्रभु जा गुण वञनि, गीता भागवत रामायण पदम पुराण सभु वेद शास्त्रनि जो अमृत हिन में वञे। हे कन ई त आहिनि। चओ हरे राम। त कीर्तन सभिनि खां पहिरीं भक्ति बि त श्रवण भक्ति आहे, ऐं तॾहिं मिलंदी जॾहिं प्रथम भगति संतन कर संगा। त सभिनि खां पहिरियों श्रोतव्य, कननि सां भॻवान जी कथा ॿुधो, कीर्तन ॿुधो, महिमा ॿुधो, स्वभाव ॿुधो, भक्तनि जा चरित्र ॿुधो, ॿेड़ो पार। ॿियो ॿुधी करे छा करिणो आहे? कीर्तन कयो, उनखे ॻायो, कंहिंखे ॿुधायो। कोई प्रेमी मिले, अच्छा कोई न मिले त छा कयूं? त चयूं मन में मनन कयो। 3 सूत्र मनन कयो, वीचार कयो, ध्यान कयो कि छा ॿुधी आयो आहे। असां वेंदा आहियूं त बसि ईअं ई, जहाँ कथा सुनी वहीं डाली घर आ गए पूरे खाली। अहिड़ी त हालत आहे असांजी। छा ॿुधी आया आहियूं त असांखे यादि ई न, अरे कथा त बढ़िया हुई, हा हा भजन बढ़िया हुयो, अरे त बढ़िया छा हुयो उहो त उहो ई त यादि नथो अचे न। चओ हरे राम। न भाई मनन कयो, मनन जी आदत विधियो। ये 3 शयूं जीवन में अची वियूं त बेड़ो पार थी वेंदो। चओ हरे राम। हरे कृष्ण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वास गोपाल दामोदर दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। परीक्षित महाराज ॾाढो प्रसन्न थिया ऐं चवण लॻा महाराज मूंखे ॿुधायो कि भगवान जो स्वरूप कहिड़ो आहे, भगवान जो विराट रूप कहिड़ो आहे, भगवान हिन दुनिया कीअं ठाही। सुखदेव महाराज चवनि था कि भगवान जो हिकिड़ो जेको विराट रूप आहे उन में सभु लोक अची विया। हे राजा, भगवान जा चरण जेके आहिनि उहो आख़िरी पाताल लोक आहे। जीअं जीअं मथे अचूं था पिया ध्यानु ॾिजो त सभिनि खां मथे जेको आहे भगवान जो परम धाम आहे, ऐं विच में असां वेठा आहियूं काथे मृत्यु लोक में। त सभु भगवान जे विराट रूप जे अंदरि आहिनि। ध्यानु ॾेई ॿुधिजो त जंहिं ते असां वेठा आहियूं उहा मृत्यु लोक, ऐं मथे वञो त स्वरलोक, भुवरलोक, जनलोक, तपलोक, ब्रह्मलोक, ऐं मथे भगवान जो वैकुंठ लोक। ठीक है, ये सब भगवान के शरीर के अंदर भगवान जो मस्तक जो आहे गोलोक चो, वैकुंठ चो, साकेत लोक चो, एक ही गाल आहे। वरी भगवान के हेठ अचो मृत्यु लोक को तो अतल लोक, वितल लोक, सुतल लोक, तलातल, रसातल, पाताल लोक, भगवान के चरणन तक। ये भगवान के सजे शरीर में भगवान जो एड़ो शरीर आ कि छाती भगवान जो धर्म आ तो पुठी भगवान जो अधर्म आ। अगर ब्रह्म ज्ञान अचियो तो भगवान के अलावा आहे छा? ज्ञान भगवान आ तो अज्ञान भी भगवान आ। भाई जड़ी अशुद्धि ना आई, जड़ी मिलावट ना आई तो कोई शुद्ध घी न चवंदो, चवंदा घी दो, बस घी तो शुद्धि होंदो।
लेकिन बचार चालाक निकता जिन महिल मिलावट क्यों तो पोइ चवणो पियो त भैया हाणे घी न हाणे शुद्ध घी खपे। त जॾहिं सची हुयो सत्यम परम धीमई त कूड़ न हुयो, त पोइ कूड़ आयो त पोइ चवण लॻा सच ऐं कूड़ ॿ शयूं थी वई। चओ हरे राम हरे कृष्ण। हे त राति थिए थी, राति न हुजे त पोइ ॾींहुं केरु चए। त अहिड़ी तरह सां भॻवान जे ॿाहिरि कुझु बि कोन्हे। हे भगवान जो विराट रूप आहे, लेकिन महाराज हेतिरी सी किवली हूंदी आहे, हेतिरी सी जूं हूंदी आहे, लीख हूंदी आहे, एतिरा जीव हूंदा आहिनि जेके ख़ाली अखियुनि सां नज़र न अचनि। उन में असां दूरबीन में ॾिसूं, माइक्रोस्कोप में ॾिसूं त हेतिरा सा जीव नज़र ईंदा आहिनि। उन में बि पूरो पूरो उहो ई परमात्मा श्री कृष्ण विराजमान आहे। चओ हरे राम हरे राम हरे राम। हिकिड़ो बालक वञे पियो, कंहिं विच में पुछियो, नास्तिक माण्हू काॾे थो वञे? ही मंदिर थो वञा। ही भॻवान खे सुञाणे? जी भॻवान खे सुञाणे। भॻवान मिठा आहिनि, पंहिंजा आहिनि, बाक़ी प्यारी। चई न भॻवान केतिरा वॾा आहिनि? जी महाराज छो था ॻाल्हियुनि में उलझायो, मूंखे पंहिंजो भॼन करण जो न जवाबु ॾे। भॻवान केतिरा वॾा आहिनि, केतिरा नंढा आहिनि? बालक बि होशियारो चई महाराज भॻवान एतिरा वॾा आहिनि कि अनंत लोक उनजे रोम रोम में खेॾी रहिया आहिनि, ऐं नंढा एतिरा आहिनि कि नंढो सो जीव बि ख़ाली न आहे, उन में बि पूरा पूरा उहे भॻवान विराजमान। चओ हरे राम। कई माण्हू हूंदा आहिनि केवल बहस करण जे लाइ, पाण बि भॼन न कंदा, ॿियनि खे बि न करणु ॾींदा। हम तो डूबेंगे सनम तुमको भी ले डूबेंगे। हाँ अहिड़ा बि हूंदा आहिनि न। राजेश्वरानंद जी चवंदा आहिनि हिकिड़ो माण्हू वीचारो ॾीओ पियो खणी वञे ग्यारस में। हिकिड़ो माण्हू मिलियो वीचारो, चई छाजो तो ॾीओ खणी वञे ॿिए ते? पहिरियों मूंखे ॿुधाए ॾीओ छो थो खणी वञे? चई महाराज ॾीओ छो थो खणी वञा? ग्यारस जो ॾींहुं आहे, भॻवान जे साम्हूं ॾीओ ॿारण सां ज्ञान रूपी प्रकाश मिलंदो आहे, पाप कढजंदा आहिनि, नरक कढजंदा आहिनि। चई ईअं न, पहिरियों ॿुधाए इहा ज्योति काथों आई? चई महाराज मूंखे ॾीओ ॿारण जो देरि थी थिए। न पहिरियों जवाबु ॾे, इहा ज्योति काथों आई? ॿार खे बि गुस्सो आयो, हई फूक, ॾीओ विसामियो। चई ॿुधायो ज्योति काॾे वई? हाणे वीचार हुनजी अकल पंचर थी वई। चई असांखे ख़बर न आहे ज्योति काॾे वई। चई तव्हांखे पतो न आहे ज्योति काॾे वई त छाजे करे तव्हां पुछो? जाॾो आई होॾे हली वई। चओ हरे राम। न पाण था भॼन कयो, न ॿिए खे था करण जो। हिकिड़े माण्हू चई हम ये सब इन बातों पे विश्वास नहीं करते, प्रमाण चाहिए, नतीजो हुजे, सर्टिफाइड हुजे ॻाल्हि बिल्कुलु, तॾहिं असां भरोसो कंदा आहियूं। साम्हूं कोई सबूत ॾेखारियो। हे भॼन कयो, नाम जपियो, कीर्तन कयो, कथा ॿुधो, छा थींदो इन सां? महात्मा बि घटि न हुया। चईसि अच्छा ॿुधाए मंगलू राम, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए कि जहर खाइण सां छा थींदो आहे? साइनाइड कोई खाई वञे त चईसि माण्हू मरी वेंदो आहे। चईसि तव्हां जहर खाधी आहे साइनाइड? चुप थी वियो। चई न मां न खाधी आहे। चई पोइ छो था मञो? खाई करे पोइ मञो। अरे खाई करे कीअं मञा? सभु हिन जे लाइ सभु वैद्य हकीम, डॉक्टर वैद्य हकीम था चवनि। चई भक्तीअ जे लाइ संत महात्मा फ़क़ीर था चवनि। अरे असांजे अंग्रेजी किताबनि में लिखियलु आहे, विज्ञान जी किताबनि में लिखियलु आहे, कि असांजे भागवत वेद पुराण शास्त्रनि में लिखियलु आहे। तू विश्व ते भरोसो करें तो अविश्वपति भगवान विश्वात्मा ते भरोसो नथो करे। मती तो तुंहिंजी ख़राब थी आहे। चओ हरे राम। इन करे गुरबाणी चेती मूर्ख से बोले जख मारी। मूर्खनि सां कॾहिं उलझणु न खपे। तू अपनी भक्ति निभाए, ठाकुर आयो आहे। तव्हां पंहिंजी भक्ति कयो, वाद विवाद में न पओ, पंहिंजे सनातन धर्म में हलो, भगवान जी कथा कीर्तन सरल सर्वश्रेष्ठ भक्ति मार्ग में हलो। बोलो भक्तवत्सल भगवान की।